उडेरो लाल लॻल हादिनो सांध जे मक़ामी साफ़ी अब्दुल सत्तार बारेजो के नामालूम माण्हुनि अगवा करे केले जे बाग में खणी हथ पेर अखियूं ॿधी वेशाणे तशद्दुद बार फुर करे फरार थी विया। तशद्दुद जो शिकार बणियल मक़ामी साफ़ी प्रेस क्लब उडेरो लाल पहुची शाहपुर दर्दपुर पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दायो आहे त ही कंहिं दावत में वञी रहियो हो त टिनि नामालूम माण्हुनि हुन खे अगवा करे केले जे फसल में खणी हथ पेर ॿधी सख़्त तशद्दुद कयो ऐं बाद में रोक रक़म मोबाइल फोन गाड़ी जा कागज़ ऐं NIC कार्ड फुरे फरार थी विया। हुन चयो त हुन अहिड़ी शिकायत अलाह ॾिनो सांद पुलिस इंचार्ज यूसुफ टालपुर खे ॾिनी ऐं NC पिणु कटवाई, पर हिन महिल ताईं पुलिस को बि दाद फरियाद नाहे कयो। हुन चयो त मूंखे शक जे बुनियाद ते जिन माण्हुनि जा नाला ॾिना आहिनि पुलिस उन्हनि जो नालो ई नथी वठे, बहितर मूंखे धमकायो पियो वञे त ख़ामोश थी वञे। हुन चयो त हाणे बि मूंखे ख़तरो आहे ऐं मुंहिंजी रस्ता रोक कई वञे थी ऐं हद जी पुलिस मूंखे इंसाफ़ ॾियारण बजाए ॾोहारी माण्हुनि जी साथारी बणियल आहे। हुन IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी खां मुतालबो कयो आहे त मूंखे अगवा करे तशद्दुद जो निशानो बणाईंदड़नि ख़िलाफ़ क़दम खणी मूं सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।